पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी नओं एफसी एवार्ड ॾियण जो मुतालबो करे छॾियो। अमेरिका तरफ़ां मजीद ब्रिगेड खे आलमी दहशतगर्द ग्रुप करार ॾियण जे फ़ैसिले जी आजा। संदसि चवणु आहे त हर 5 सालनि खां पोइ नओं एफसी एवार्ड ॾियणु ज़रूरी आहे। वफ़ाक़ी सरकार एनएफसी एवार्ड में देरि करे सूबनि सां ज़्यादती करे रही आहे। एबीआर जी नाअहली जी सज़ा सूबनि खे न ॾियणु घुरिजे। पाबंदी मड़ियल बीएलए ऐं मजीद ब्रिगेड भारत जा साथी आहिनि। बीएलए मासूम माण्हुनि खे निशानो बणाईंदी आहे। अमेरिका पाकिस्तान जो मौक़िफ़ क़बूल कयो, जेका वॾी कामयाबी आहे। पीपल्स हाउसिंग स्कीम शफ़ाफ़ तरीन मनसूबो आहे। बरसाति मुतासिर लाइ 21 लख घरनि जी अॾावत कई पई वञे। मोहन जे दड़े समेत समूरा पुराणा हवाई अॾा बहाल थियणु घुरिजनि। हैदराबाद में पंहिंजी एयरलाइन ऐं हवाई अॾे जो मनसूबो शुरू करे सघिजे थो। 6वीं आइनी तरमीम जमहूरी ताक़तुनि जी तारीख़ी कामयाबी आहे। आइनी तरमीम सियासी इतफ़ाक़ राय सां आंदी वई आहे। भारत जो गुरूर 10 मई ते ग़रक़ थी वियो आहे। पाणी बंदि करण जी धमकी ॾींदड़ भारत पाकिस्तान खां पाणी जो हिकु फुड़ो बि छीनी नथो सघे। सिंतास मुआहदे तहत भारत पाकिस्तान जो पाणी रोके नथो सघे। दुश्मन खे शिकस्त ॾियण खां पोइ हिकु नओं पाकिस्तान क़ाइमु थी चुको आहे, जंहिं दौरान पाकिस्तान चइनि राफेल जहाज़नि समेत भारत जा 6 जहाज़ तबाह कया। पाक फ़ौज जंग दौरान भारत ते कारी ज़रब लॻाई आहे। हवाई फ़ौज भारत खे जेको सबक़ सेखारियो क़यामत ताईं यादि रखंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़। पाकिस्तान ऐं अमरीकी सदर ट्रंप हुकूमत विच में वेझनि लाॻापनि भारत जूं निंडूं फिटाए छॾियूं। बरतानवी अख़बार फाइनेंशियल टाइम्स जो चवणु आहे त आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर 2 भेरा आला सतही अमरीकी दौरो कयो। आसिम मुनीर अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे मांझंदे में शिरकत कई। अमरीका ऐं पाकिस्तान जे लाॻापनि में अकबराई हैरान कंदड़ आहे। पाकिस्तान गैर रवायती सदर सां लाॻापा वधाइण जे फ़न सिखी वरितो आहे। पंजाब जे नए हदबंदी ऐं हिकु नओं सूबो बणाइण जो बिल क़ौमी असेंबली में पेश। रियाज़ हुसैन फितियाना आइन जे आर्टिकल 51 ऐं 59 में तरमीम ऐं ओभर पंजाब जो नओं सूबो ठाहिण जो बिल पेश करे छॾियो। बिल में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त पंजाब जी हदबंदी करे ओभर पंजाब नाले नओं सूबो क़ाइमु करण वक़्त जी ज़रूरत आहे। वधंदड़ आबादी ऐं मसइलनि जे हल में रंडकनि सबबि पंजाब में नओं सूबो ठाहिणो पवंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सिंध सरकार जे प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप मनसूबे खे बहितरीन करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सिंध सरकार जो बहितरीन मॉडल आहे। एबीआर 65% नाणो मिल्कियती इदारे ते ज़ाया करे रहियो आहे। मुआशी बहितरी लाइ ख़ानगी शोबे खे हथी ॾियणी पवंदी। हुकूमती मिल्कियती इदारनि खे खानगायो वियो आहे। सिंध सरकार कराची जे शहरनि खे सस्ती बिजली ॾियण जो ऐलान करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त कराची जी सनअत ऐं रहायशी इलाइक़नि खे सिपरा तहत सस्ती बिजली ॾिनी वेंदी। सस्ती बिजली जा अघ के इलेक्ट्रिक जी भेट में तमामु घणो घटि हूंदा। सिंध सरकार बिजली पाण पैदा कंदी ऐं पाण पहुचाईंदी, अघ बि पाण तइ कंदा। सिंध असेंबली सिपरा खे आइनी तौरु मंज़ूर करे वरितो आहे। के इलेक्ट्रिक में बि सिंध जी नुमाइंदगी नाहे। वफ़ाक़ जा 3 डायरेक्टर आहिनि। कराची में सिंध सरकार तरफ़ां अॼु नेशनल स्टेडियम जश्न आज़ादी जे सिलसिले में तक़रीब जूं तयारियूं मुकमल। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त जश्न आज़ादी जी तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। हर कंहिंखे एंट्री नथा ॾेई सघूं। ज़िले सेंट्रल वारनि लाइ एक्सपो सेंटर में पार्किंग कई वई आहे। शाहराह फैसल खां ईंदड़ शहरनि जे लाइ चाइना ग्राउंड में पार्किंग हूंदी। खेनि बसियुनि ज़रिए स्टेडियम में अचाए वेंदो। गेट नंबर 12, 13 ऐं 14 मर्दनि लाइ मख़सूस हूंदा। 3, 4 ऐं 6 नंबर मां औरतूं दाख़िल थींदियूं। तक़रीब दौरान कंहिं शरारत कई त उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। कराची जे इलाइक़े डिफेंस में बेदर्दी सां क़तल थियल नौजवान मुस्तफ़ा आमिर जे केस में अकबर आई। पुलिस जवाबदार उर्मगान शिराज मुस्तफ़ा खे क़ातिल करार ॾेई छॾियो। जांच ऑफिसर तरफ़ां केस जो क़तई चालान दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। चालान में चयो वियो आहे त जवाबदार उर्मगान ऐं शिराज मुस्तफ़ा आमिर खे बलूचिस्तान वठी वञी क़तल कयो। ॿिन्ही जी हमदर्द यूनिवर्सिटी जी लोकेशन बि हथ कई वई आहे। ॿिन्ही जवाबदारनि जे बलूचिस्तान मां कराची वापसि अचण जा CCTV फुटेजिस बि हथ कया विया आहिनि। ऐं वेस्टइंडीज़ 3 वनडे में शिकस्त ॾेई पाकिस्तान ख़िलाफ़ 33 वरियनि बाद सीरीज़ खटे वरिती। टरेंडा में खेॾियल फ़ैसिलाती मैच वेस्टइंडीज़ जी टीम 202 रन्सनि तां पाकिस्तान खे हारायो। पाकिस्तान टीम 295 रन्सनि जे अदब जे जवाब में 92 रन्सनि ते ढेर थी वई।
वेस्टइंडीज जे कप्तान 94 बालनि ते शानदार 120 रन्सूं ठाहियूं। जेडन सेल्स 11 रन्सनि एवज़ 6 विकेटूं वरितियूं।